एसएसपी मिठियारी कलीम मलिक जी सख्त हिदायतुनि ते सेखाड़ पुलिस की अहम कार्रवाई। खून में मुलविस जवाबदार के गिरफ्तार करे वरितो। गिरफ्तार जवाबदार पारां ॾोह जो एतराफ़। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मिठियारी मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर फिदा हुसैन सोरंगी। जी फिदा हुसैन, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो त एसएसपी मटियारी मोहम्मद कलीम मलिक जे सख़्त हिदायतुनि ते सेखाड़ पुलिस अहम कार्रवाई कंदे खून में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। गिरफ़्तार जवाबदार पारां ॾोह जो एतराफ़ पिणु कयो वियो आहे। याद रहे त कुछ ॾींहं अॻु सेखाड़ थाणे हद में केले फसलो मां वली मां ॾखण जो घोटा ॾिनल लाश पुलिस खे हथ आयो, जंहिंजे क़त्ल जी शाहिदी ॿिनि ॼणनि सूमर वलद अबन कलोड़ो ऐं अली हसन वलद इमदाद कलोड़ो ॾिनी। हिननि ॿुधायो हो त रमेश पंहिंजो रुमाल वली मोहम्मद के गले में विझी घोटा ॾी हुनखे मारण जी कोशिश करे रहियो। वली मोहम्मद तड़पी रहियो। असां जॾहिं वेझा पहुतासीं त रमेश भॼी वञण में कामयाब थी वियो ऐं वली मोहम्मद तड़पी उते जो उते फोत थी वियो। सेखाड़ पुलिस जो इन बारे में चवणु आहे त पुलिस खे खुफ़िया इतला मिलियो त क़त्ल में मुलविस जवाबदार रमेश वलद नारायण कोहली सेखाड़ वेझो खजन वारे लिंक रोड जी मोरी वटि कंहिं सवारी इंतज़ार में बीठल आहे। अहिड़ो इतला मिलण ते सेखाड़ पुलिस बर वक़्त पहुची कामयाब कार्रवाई करे घुर्बल जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। जवाबदार रमेश पंहिंजे ॾोह जो एतराफ़ पिणु करे चुको आहे। गिरफ़्तार थियल जवाबदार खां वधीक जांच जो अमल जारी आहे। जी मेहरबानी फिदा हुसैन तफ़सीलन खां आगाह करण लाइ। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची